बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन मासूमीन व लानतुल्लाहि अला अदाइहिम अजमईन। अम्मा बअदु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, असां हुकूक़ ज़ौजैन जे मौज़ू ते पंजी निशस्त में तव्हां सां मुख़ातिब आहियूं ऐं अॼु असां बयानु कंदासीं त लाइफ पार्टनर में कहिड़ियूं सिफ़ात न हुजणु खपनि। उन्हनि मां पहिरीं इहा सिफ़त आहे त नापाक विलादत न हुजे, याने शरीक हयात हरामज़ादी न हुजे, जंहिंजे लाइ वसाइल शिया जिल्द नंबर 20 सफ़ा नंबर 35 में रसूल इस्लाम जो इरशाद थी रहियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लिन्नासि इय्याकुम व ख़ज़राअद्दिमन। क़ील या रसूलल्लाह वमा ख़ज़राउद्दिमन? क़ाल अल मरउल हसनाउ फ़ी मंबितिस सौइ। रसूल इस्लाम फरमाइनि था त तव्हां ख़ज़राउद्दिमन खां परहेज़ करियो। पुछियो वियो, या रसूलल्लाह ख़ज़राउद्दिमन छा आहे? त रसूल इस्लाम फरमाइनि था, उहा औरत जेका किचिरे जे ढेर ते पैदा थी हुजे, यानी उहा औरत जेका गैर शरई तरीक़े सां पैदा थी हुजे, छो जो उन सां अगरि शादी कंदो त औलाद ते बुरो असर थींदो। नंबर 2, औरत फासिका ऐं फाजिरा न हुजे। उहा औरत जेका फासिका फाजिरा कंहिंखे चवनि था, फासिका फाजिरा उहा औरत आहे जेका हराम कमनि खां परहेज़ न करे। औरत नंबर 3, औरत बद अख़लाक न हुजे ऐं इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, इमाम फरमाइनि था औरतूं 3 क़िस्मनि जूं आहिनि। नंबर 1, बाकिरा औरत यानी कुंवारी औरत, ॿार ॼणण वारी औरत ऐं मुहबत करण वारी औरत ऐं शोहर जो साथ ॾियण वारी औरत ऐं शोहर जी इताअत करण वारी औरत। इहा बाकिरा औरत, उन औरत सां शादी करण सां शादी कामयाब रहंदी। नंबर 2, बाज औरत यानी बाकिरा जे अक्स जेका औरत न ॿार ॼणण वारी हुजे ऐं शोहर जी इताअत करण वारी न हुजे, इमाम फरमाइनि था उन औरत सां तव्हां शादी न करियो। नंबर 3, उहा औरत जेका हर वक़्तु फरियाद करण वारी हुजे ऐं हर वक़्तु घर खां ॿाहिरि वञण जी फ़िक्र में हुजे, इमाम फरमाइनि था त उन सां शादी न करियो। ऐं दाना अरबन जो कौल आहे त 6 क़िस्मनि जे औरतुनि सां तव्हां शादी न करियो। नंबर 1, अनाना, उहा औरत जेका हर वक़्तु मर्ज़ जूं दाहूं करण वारी हुजे ऐं उहा औरत जेका हर वक़्तु सर ते पटी ॿधी वेठी हुजे, उन सां शादी न करियो। नंबर 2, मनाना, ही उहा औरत आहे जेका हर वक़्तु पंहिंजे शोहर खे एहसान जितराए ऐं हर वक़्तु पंहिंजे शोहर खे इहो चवंदी रहे त मूं तुंहिंजे लाइ ही कयो, मूं ही कयो, मूं ही कयो तुंहिंजी ख़ातिर, उन सां बि शादी न करियो। नंबर 3, हनाना, ही उहा औरत आहे जेका पंहिंजे पहिरें शोहर जे लाइ मुश्ताक रहे। नंबर 4, हदाका, ही उहा औरत आहे जेका ज़िद्दी औरत आहे ऐं जेका शइ ॾिसे पंहिंजे शोहर सां ज़िद करे त इहा शइ मूंखे वठी ॾे। नंबर 5, बुराका, ही उहा औरत आहे जेको सॼो ॾींहुं रुॻो हार सिंगार में हुजे, कंहिं कमकार जे वेझे ई न हुजे। ऐं नंबर 6, शताका, ही उहा औरत आहे जेका तमामु घणो बेहूदा गुफ़्तगू करण वारी औरत हुजे। नाज़रीन, इन्हनि औरतुनि सां शादी करणु कामयाब शादी न रहंदी।
बद अखलाक औरतुनि जे लाइ रसूल इस्लाम जो फरमान आहे अऊज़ु बिक मिन ज़ौजतिन तशीबुनी क़ब्ल अवाने मशीबनी। परवरदिगार रसूल इस्लाम फरमाइनि था मां परवरदिगार खां पनाह थो घुरां उन ई औरत जे बारे में जेका औरत मूंखे पोड़ो करे छॾे पोड़े थियण खां ई पहिरियां। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।